चेयरमैन साहब, असां तव्हांखे वोट ॾेई कामयाब करायो आहे। असां मिसकीन वोटरनि जा मसला हल करियो। अरे अब्बा, केड़ा वोट, कंहिंजा वोट? ख्वाब ॾिठो अथई छा? मूंखे त बोतारनि बिना मुक़ाबले जे कामयाब करायो हो। तव्हां छाजा वोट ॾिना आहिनि? हितां गुम थियो बाबा। अॻ में ब्लड प्रेशर आहे लॻो पियो आहे, ॿियो वरी तंग था करियो। यूसी चेयरमैन साहब, 7.5 लख रुपया बजट आहे। मिसकीननि खे नलका, मशीनूं ऐं ग़रीब न्याणियुनि खे दाज वग़ैरह त ॾियो न साहब। अब्बा, मथां खां डील थियल आहे त तव्हां सिर्फ़ पगार खणंदो, बाक़ी जेके 4-5 लख रुपया बचंदा उहे असां मथे बोतारनि जे चमचनि ऐं वाटनि खे ॾींदासीं। तॾहिं त चेयरमैन जी टिकट ॾिनी अथनि। यूसी चेयरमैन साहब, पादर हुजनि बाटा कंपनी जा, असल दून कुटिजे तव्हांजो। हाणे वरी चवी थो मां बिना मुक़ाबले खटियो आहियां। रोज़ असां वटि काफ़िला वठी मिंथ मेण लाइ ईंदो ऐं त हथ खणो। हाणे वरी मोतबर थियो आहीं। पिछली कट ॾिठी अथई पंहिंजी। जल्दी करे मिसकीननि जो जेको फंड गड़कायो अथई हिते वापसि कर, न त मुछनि खां वठी ईअं गीलींदासीं जीअं कासाई ढोर खे गीलींदा आहिनि।